ज़िले दादू में तबाही कंदड़ ॿोॾि जे बचाव खां पोइ MSF पंहिंजूं सरगर्मियूं मक़ामी सिहत मर्कज़नि जे हवाले करे छॾियूं आहिनि। नवंबर जी आख़िर में MSF दादू जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में पंहिंजी ग़िज़ाइत, मलेरिया ऐं लछमीन खां बचाव जूं सरगर्मियूं इलाक़ाई सिहत इंतिज़ामिया ऐं गैर सरकारी तंज़ीमुनि जे हवाले करे छॾियूं आहिनि। दादू जेमखाना में तक़रीब दौरान MSF ज़िला दादू जी कोऑर्डिनेटर रीना कोयोनशी जो चवणु हो त MSF हिकु हंगामी तिबी इंसानी तंज़ीम आहे जेका बुनियादी तौरु उन वक़्तु मुदाख़लत कंदी आहे जॾहिं किथे तमामु घणी ज़रूरत हुजे। हिन जो वधीक चवणु हो त हिन ज़िले जे अहिड़े काछे जे ॻोठाई इलाइक़नि में इलाज जी सहूलियत पहुचाइणु हिकु चैलेंज बणियल हो, पर असांजी टीम हंगामी बुनियादनि ते 2022 जी तबाहकुन ॿोॾि खां पोइ पैदा थींदड़ बीमारियुनि खां बचाव लाइ इलाज जी ज़रूरत खे पूरो करण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो ऐं हाणे असां उहे सरगर्मियूं सिहत खाते हवाले करे छॾियूं आहिनि जेके 2022 में सूबाई वज़ारत सिहत जी दरख़्वास्त ते MSF दादू में चमड़ी जी बीमारी लछमीना जे फैलजण खां बचाव लाइ सरगर्मियूं शुरू कयूं हुयूं। सिंध जो ज़िलो दादू ॿोॾि सबबि सभ खां वधीक मुतासिर थियो, जंहिं करे MSF पंहिंजी सरगर्मियुनि खे तेज़ कंदे सिहत जी बहितर सहूलियत, साफ़ पाणी जी फ़राहमी, सफ़ाई ऐं ॿोॾि सबबि मुतासिर थींदड़ माण्हुनि जी ज़हनी सिहत बहितर करण में मदद शामिल आहिनि। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़, दादू।